नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जामशोरो जी अदालत में सेवण में अदालती कमरे शिदात कोर्ट भाषण सां मुबीना ज़्यादती जे इल्ज़ाम हेठां आयल सिविल जज मुल्क जे कंहिं बि लेबोरेटरी में DNA टेस्ट कराइण खां इनकार करे छॾियो। जामशोरो सेवण में सिविल जज पारां शिदात कोर्ट भाषण सां मुबीना ज़्यादती बाबति केस जी ॿुधणी थी आहे। जज रहमतुल्लाह चयो आहे त छा अवां DNA टेस्ट करायो आहे, जंहिं ते इम्तियाज़ भुट्टो जे वकील सोहेल आरही चयो आहे त मुल्क जी कंहिं बि लेबोरेटरी में टेस्ट न कराईंदासीं, अमेरिका जी कंहिं बि लेबोरेटरी में टेस्ट कराइण लाइ तयार आहियूं। इन ते जज चयो आहे त छा आगा खान लेबोरेटरी जी टेस्ट कराइण बहितर न आहे, जंहिं ते सोहेल चयो आहे त जज साहब असांखे कुझु वक़्तु ॾियो जीअं असीं लेबोरेटरी जो नालो अव्हांखे ॿुधायूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जामशोरो जी अदालत में सेवण में अदालती कमरे शिदात कोर्ट भाषण सां मुबीना ज़्यादती जे इल्ज़ाम हेठां आयल सिविल जज मुल्क जे कंहिं बि लेबोरेटरी में DNA टेस्ट कराइण खां इनकार करे छॾियो। जामशोरो सेवण में सिविल जज पारां शिदात कोर्ट भाषण सां मुबीना ज़्यादती बाबति केस जी ॿुधणी थी आहे। जज रहमतुल्लाह चयो आहे त छा अवां DNA टेस्ट करायो आहे, जंहिं ते इम्तियाज़ भुट्टो जे वकील सोहेल आरही चयो आहे त मुल्क जी कंहिं बि लेबोरेटरी में टेस्ट न कराईंदासीं, अमेरिका जी कंहिं बि लेबोरेटरी में टेस्ट कराइण लाइ तयार आहियूं। इन ते जज चयो आहे त छा आगा खान लेबोरेटरी जी टेस्ट कराइण बहितर न आहे, जंहिं ते सोहेल चयो आहे त जज साहब असांखे कुझु वक़्तु ॾियो जीअं असीं लेबोरेटरी जो नालो अव्हांखे ॿुधाए सघूं।